अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में की पहलीकार माहिया फराज शाह सबका पेरहक नजर हेडलाइन ते अमरीकी फौज जा ईरान के मुख्तलिफ इलाकन में हमला सेरिक अहवाज बंदर अब्बास ऐं केशम में धमाका अहवाज शहर में कैंसर जी अस्पताल भरिसां मीज़ाइल हमलो 200 खां वधीक मरीज़न खे अस्पताल मां कढियो वियो। ईरानी मीडिया मुताबिक़ हिक हफ़्ते दौरान अमरीकी हमलनि में 35 शहरी शहीद ऐं 300 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अमरीकी सेंटकॉम जो चवणु आहे त ईरान जे कमांडर मर्कज़नि हवाई ऐं दिफ़ाई हंधनि खे निशानो बणायो वियो। मीज़ाइल ड्रोन सलाहियतुनि ऐं समुंड जी निगरानी वारनि मर्कज़नि ते बि हमला कया विया। अमरीकी हमलनि बाद ईरान जा जवाबी हमला जारी। कुवैत जे अल सालम एयरबेस ते मीज़ाइल ऐं ड्रोन सां अर्ली वार्निंग रेडार सिस्टम खे निशानो बणाइण जी दावा। पासदारनि ऐं इनकलाब जो चवणु आहे त एयरबेस ते अमरीकन जो इज्तमा बि हदफ़ हुयो। सरकारी मीडिया दावा कई आहे त ईरानी फौज उहदनि जे अर्ज़ बेस ते मवासिलाती निज़ाम ऐं तेल जे ज़ख़ीरनि खे बि निशानो बणायो। उहदनि पारां ईरान जा 8 बैलिस्टिक मीज़ाइल तबाह करण जी दावा। ईरान जा इराक जे शहर अरबेल में अमरीकी कॉन्सुलेट ऐं फ़ौजी अॾनि ते ड्रोन हमला।